अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो तूं सफड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन ऐं सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान ख़ूबसूरत महफ़िल ऐं हीअ ख़ूबसूरत महफ़िल यकीनन ॾिसंदड़नि जे लाइ असां सजाई आहे, जंहिंमें दीन इस्लाम जी रोशनी में क़ुरान अहादीस जी रोशनी में गुफ़्तगू कई वेंदी आहे। मुख़्तलिफ़ टॉपिक्स हूंदा आहिनि। अॼु बि मुख़्तलिफ़ टॉपिक्स जे हवाले सां मुख़्तलिफ़ सवालात हिन ट्रांसमिशन में आउं रखण जी कोशिशि कंदसि ऐं एक्यूरेट नॉलेज अव्हां ताईं सही ॼाण अव्हां ताईं पहुचाइण जी भरपूर मुंहिंजी कोशिशि हूंदी। ट्रांसमिशन नाज़रीन हिन वक़्तु लाइव हली रही आहे ऐं लाइव ट्रांसमिशन जॾहिं हलंदी आहे त असां हिते जेका गुफ़्तगू कंदा आहियूं मां यकीन ॼाणा थी त अव्हां ताईं जेका ॻाल्हि ॿोल पहुची रही हूंदी आहे उहा मौक़े जी मुनासिबत सां पहुची रही हूंदी आहे या ॻाल्हि ॿोल उहा रखंदा आहियूं जेको असांजी सोसाइटी में थी रहियो हूंदो आहे, जेको असांजी अखियुनि जे आॾो थी रहियो हूंदो आहे, जेके मामलात असां फेस करे रहिया हूंदा आहियूं, जेके मामलात असांजे अॻियां मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि बाबति असांजी ॻाल्हि ॿोल हूंदी आहे। नाज़रीन हूअं बि काफ़ी सारियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं हिन महफ़िल में थींदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं अव्हां शामिलु जेकॾहिं थी वञो था त महफ़िल अञा बि ख़ूबसूरत थी वेंदी आहे। पुछो वियो त जन्नत केतिरो परे आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण फरमायो संदन ख़ूबसूरत फ़रमान आहे त ॿिनि क़दमनि जी दूरी ते जन्नत आहे। हिकिड़ो क़दम तव्हां नफ़्स ते रखो त ॿिए क़दम वधाइण ते अव्हांखे जन्नत तोहफ़े तौरु मिले थी। ख़ूबसूरत ॾाढी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको बि फ़रमायो आहे संदन किरदार में ॾाढी ख़ूबसूरती मौजूदु आहे, संदन हर फ़रमान में तमामु ख़ूबसूरती मौजूदु आहे। फ़क़ति ॻाल्हि आहे त असां अमल करियूं। नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, नेल्सन पेंट आलम मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं नेल्सन पेंट जी ख़ुशूसियत हीअ आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। ऐं नेल्सन पेंट जेकॾहिं तव्हांजे लाइ बहितरीनु ऑप्शन आहे त छो न। नेल्सन पेंट जे थ्रू तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था, पंहिंजे घर खे बहितरीनु तव्हां बणाए सघो था ऐं ज़िंदगी जा रंग सभु यकीनन ख़ूबसूरत थींदा आहिनि, हसीन थींदा आहिनि। नाज़रीन क्विज़ जो अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी हिकु नई दुनिया। नाज़रीन वाइटल जो अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मोह जे लाइ GFS बिल्डर्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड ऐं अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। ऐं हिन तरफ़ असां सां मौजूदु आहिनि असलम साहब, जेके असांजे हिन ख़ूबसूरत किचन खे संभालींदा आहिनि, टपाल मेज़बान जी चांहि तयारु कंदा आहिनि। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह जी माशाअल्लाह। कीअं रमज़ान गुज़रे पियो, रोज़ा कीअं गुज़रनि था? रब जा करम आहिनि अलाह जा। माशाअल्लाह जी ज़बरदस्त। सभु कमकार बि आसानी सां थी वञनि था ऐं ख़ूबसूरत स्कैजुअल पंहिंजो बणिजी वेंदो आहे। ज़बरदस्त। नाज़रीन हिन तरफ़ असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। मुंहिंजे साम्हूं तशरीफ़ फरमा आहिनि अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब, संदन खे मां भलीकार चवां थी। अस्सलामु अलैकुम। ठीकु आहियो अल्लामा साहब? माशाअल्लाह जी। नाज़रीन उन खां अलावा असांजे प्रोग्राम में अॼु मौजूदु आहिनि ज़ुल्फ़कार क़ादरी साहब। पाण राइटर आहिनि, ह्यूमन राइट एक्टिविस्ट आहिनि ऐं संदन जेको बि कमु आहे बहितरीनु हिन समाज में संदन ख़िदमतूं आहिनि ऐं पंहिंजी बहितरीनु ख़िदमतूं पाण पेश करे रहिया आहिनि। सोशल वर्कर आहिनि, तमामु सुठो लिखंदा आहिनि, बहितरीनु लिखंदा आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम। नाज़रीन उन खां अलावा असांजे प्रोग्राम में वकास अली मौजूदु आहे ऐं वकास सुठो नात ख़्वान आहे। वकास तव्हांखे बि मां भलीकार चवां थी। ऐं असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि हिना में आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम। ठीक हैं आप? माशाअल्लाह जी। हिना आपसे हम सुनना चाहूँगी मैं। बिस्मिल्लाह की। खुदा का मुख्तसर लश्कर मोहम्मद से
मोहम्मद तक, खुदा का मुख्तसर लश्कर मोहम्मद से मोहम्मद तक, मगर भारी है लाखों पर मोहम्मद से मोहम्मद तक, खुदा का मुख्तसर लश्कर मोहम्मद से मोहम्मद तक, मज़ा जाएगा मिद है अबू तालिब सुनाने का, मिलेंगे कब्र के अंदर मोहम्मद से मोहम्मद तक, खुदा का मुख्तसर लश्कर मोहम्मद से मोहम्मद तक, न सैरी किसको अपना रब मानेगा तू आखिर, नजर आते हैं सब हैदर मोहम्मद से मोहम्मद तक, खुदा का मुख्तसर लश्कर मोहम्मद से मोहम्मद तक, दरे खातून जन्नत तेरी अज़मत किबरिया जाने, खड़े हैं सब झुकाए सर मोहम्मद से मोहम्मद तक, खुदा का मुख्तसर लश्कर मोहम्मद से मोहम्मद तक। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह है ना। नाज़रीन, ब्रेक जो वक्त थी वियो आहे, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूद आहे। अज़मत रमज़ान में रंग ज़िंदगीअ जो ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूद आहे। अज़मत रमज़ान में टैंक बनाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूद आहे। भरपूर सहकार मौजूद आहे क्विस जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। नाज़रीन, वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूद आहे। वाइटल जो भरपूर सहकार मौजूद आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद आहे। फॉर्मी जी GFS बिल्डर्स जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद आहे। ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूद आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेहरान तालो। दड़नि के अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। अज़मत रमज़ान ये ख़ूबसूरत महफ़िल जंहिंसां स्पॉन्सरशिप मौजूद आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी। नाज़रीन, नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूद आहे। रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बनाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूद आहे। रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक। नाज़रीन, क्विस जो भरपूर सहकार मौजूद आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद आहे। अज़मत रमज़ान में वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूद आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद आहे। फॉर्मी जी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूद आहे। पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड ऐं स्पॉन्सरशिप मौजूद आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी। हिन तरफ़ असांजा मोहतरमीन महिमान तशरीफ़ फरमा आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब। नंढड़ो मुंहिंजो सुवालु आहे माप तौर जे हवाले सां अॼु जी गुफ़्तगू नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां पई। हूअं बि पाण ॾिसंदा आहियूं असांजे हिते पंहिंजी सोसाइटी में ईअं फील थींदो आहे, कॾहिं कॾहिं मूंखे फील थींदो आहे त कल्ह जेतिरो वरितमि उनखां अॼु हिन में कुझु खोट मौजूदु आहे। इस्लाम कीअं ॿुधाए थो, रूल्स ऐं रेगुलेशन्स इस्लाम जा छा आहिनि? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
अल्लाह सुब्हानहु व तआला माप तौर जे हवाले सां क़ुरान मजीद में वाज़ेह तौर ते इरशाद फ़रमायो। सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रामीन वाज़ेह तौर ते मौजूदु आहिनि। मुआशरे में जेका ॾेती लेती कई वञे थी उन में माप तौर जो अहम किरदारु आहे। जंहिं मुआशरे में माप तौर सही हुजे, ॾेती लेती सही हुजे, उन में खोट न हुजे ऐं ख़ुलूस नियत सां, सचाई सां, दयानतदारी सां ऐं ईमानदारी सां ॾेती लेती कई वञे थी, उहो मुआशरो हिकिड़ो बहितरीनु ऐं मिसाली मुआशरो साम्हूं अचे थो। ऐं जंहिं मुआशरे में माप तौर जी कमी थी वञे ऐं बददयानती थी वञे, ख़यानत थी वञे, त उहो मुआशरो बि पस्ती जो शिकार बणिजी वञे थो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, बल्कि पहिरीं मां क़ुरान मजीद जी आयत सगोरी पेश कयां। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फ़रमायो, वइज़ा वऔफुल कैल, तव्हां पूरो पूरो तोरियो। वइज़ा किलतुम वज़िनू बिलक़िस्तासिल मुस्तक़ीम, जॾहिं तव्हां माप तौर कयो त पूरी पूरी माप तौर कयो। उन में ईअं न हुजे जो तव्हां जेको सामान ॾियो पिया, जंहिं रेट में तव्हां ॾियो पिया, तव्हां उनखे बराबरि न तोरियो, बल्कि माप में उनखे घटि तोरे ॾियो। ऐं जेको शख़्स ईअं करे थो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं उहो माप तौर में कमी कंदड़ शख़्स मैदान महशर में जॾहिं ईंदो त उनजो चहिरो बिल्कुलु सियाह कारे रंग जो हूंदो, उन जूं अखियूं चेंज हूंदियूं ऐं अल्लाह तबारक व तआला उन जे ॻिचीअ में तराज़ू, जेका तराज़ी हूंदी आहे, उनजो विच उन जे गले में विझंदो ऐं हिन पासे बि पहाड़ ऐं हिन पासे बि पहाड़ ऐं ॿिन्ही जे विच में 50,000 साल जो मुफ़ासिलो। अल्लाह ताला फ़रमाईंदो, हाणे तूं पंहिंजी ॻिचीअ सां इनखे खणी ऐं तोड़। 50,000 साल ताईं उहो इन अज़ाब में, सिर्फ़ु इन ई अज़ाब में मुब्तला रहंदो। ऐं ॿी हदीस शरीफ़ में सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त जेको माप तौर में कमी कंदड़ आहे, दोज़ख में, जहन्नम में हिकिड़ी अहिड़ी वादी आहे जंहिंमें बेनमाज़ी खे ऐं माप तौर में कमी करण वारे खे विधो वेंदो। ऐं उहे माप तौर में जेके कमी कनि था, जंहिं वादी में वेंदा, उन जो अज़ाब एतिरो सख़्तु तरीन आहे जो वॾा वॾा पहाड़ बि उन में रेज़ा रेज़ा थी वञनि ऐं पिघलजी वञनि ऐं उन बाह खां पनाह घुरनि। त इहो असांखे बज़ाहिर, अच्छा अगरि असां दुनियावी एतबार सां ॾिसूं त दुनियावी एतबार सां बि असांजे लाइ नुक़सानु आहे, लॉस आहे। अगरि जीअं तव्हां फ़रमायो पिए, असां हिकिड़ी शइ वरितीसीं, वरी सुभाणे उतां ई उहा शइ वरितीसीं, असांखे लॻे थी अॼु घटि आहे। जॾहिं हिकिड़ो शख़्स असांखे ख़बर आहे त हीउ माप तौर में कमी नथो करे, अगरचे रेट मथे वठे थो, असांजे ज़हन में इहो मौजूदु हूंदो त असांखे कॾहिं बि माप तौर में धोखो कोन थींदो, क्वालिटी वाइज़ असांखे धोखो न थींदो। उहो शख़्स मशहूरु थींदो, उनजी प्रोडक्ट अञा वधीक वधंदी माण्हुनि ताईं वेंदी ऐं उहो मार्केटिंग जे एतबार सां पंहिंजी हिकिड़ी मार्केट ठाहे पियो, पंहिंजा जेके आहिनि गिराक ठाहे पियो, हिकिड़ो नालो कमाए पियो। ऐं उन जे मुक़ाबले में जेको माप तौर में कमी करे थो, मार्केटिंग में उनजी घटिताई अची वञे थी, उनजे प्रोडक्ट में किल्लत अची वञे थी, यानी कि माण्हुनि में मशहूरु थी वञे थो, बाबा हिन खां पासो कजो, इहो धोखेबाज़ आहे ऐं माप तौर में कमी कंदड़ आहे। यानी दुनियावी एतबार सां बि लॉस आहे ऐं दीनी एतबार सां बि लॉस आहे, उखरवी एतबार सां बि लॉस आहे। हर एतबार सां असां अॼु छो ब्रांडेड शयुनि ॾे वञण खे तरजीह ॾियूं था? असां इहो सम्झंदा आहियूं हो जेको चवनि था बिल्कुलु उहा ई शइ असांखे ॾियनि था, अगरचे रेट उन्हनि जा डबल खां डबल आहिनि। सिर्फ़ु इन इत्मीनान ऐं तसली जे करे असां उन्हनि ॾे वञूं था, असां वधीक पैसा भरे, छो जो असांखे ख़बर आहे हुननि लिखी लॻाए छॾियो आहे असांजो ही रेट आहे, इन में का कमी कोन्हे ऐं क्वालिटी वाइज़ उहा शइ भली आहे, असां उनखे तरजीह ॾियूं था, प्रेफर कयूं था उनखे। लिहाज़ा माप तौर में कमी कंदड़ ऐं बददयानती कंदड़ ऐं ख़यानत कंदड़ जेको शख़्स आहे, मार्केट में कॾहिं बि गिरोथ न करे सघंदो ऐं उनजी प्रोडक्ट कॾहिं बि आला मयार ताईं दुनिया ऐं आख़िरत में रुसवाई
हुनजे लाइ आहे। ख़ूबसूरत तरीक़े सां उहो बयानु फ़रमायो आहे अल्लामा ताहिर अल ताहिरी साहब। कादरी साहब असांजी ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि। ज़ुल्फ़कार कादरी साहब माशाल्लाह सां मूं इंट्रो में बि ॻाल्हि कई त अव्हां ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट बि आहियो, सोशल वर्कर बि आहियो, माशाल्लाह सां सुठो लिखंदा बि आहियो, सुठे ख़यालात जा मालिक आहियो, चैरिटी वर्क तव्हांजो माशाल्लाह सां ॾाढो सुठो हूंदो आहे। सो माहे रमज़ान में स्पेशली जेको कमु थिए थो या जेके डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन्स कमु कनि थियूं असांजी सोसाइटी में जहिड़े तरीक़े सां कमु थी रहियो आहे, कीअं अव्हां ॾिसी रहिया आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक्चुअली त जेको ही कॉन्सेप्ट आहे जेको अॼु असां वटि वर्ल्ड में FBR जो, टैक्सिस जो ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि, इहो 1400 साल अॻु में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समाज ऐं सोसाइटी में हिक ॿिए खे शेयरिंग जे लाइ उहो ज़कात जी सूरत में नाफ़िज़ कयो ऐं फ़रमान हो त जेके मालदार आहिनि, जेके सरंदी वारा आहिनि, उहे पंहिंजे माल मां ज़कात कढनि ऐं उहा ज़कात वरी उन्हनि में तक़सीम थींदी जेके के उन्हनि जा मुस्तहिक हूंदा। त इहो हिकिड़ो जस्टिस सिस्टम हो जेको हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तारीफ़ करायो ऐं अनफॉर्चुनेटली असां उनखे सही तरीक़े सां इम्प्लीमेंट न कयो ऐं काज़ी साहब पाणे था खां ई कंटिन्यू कयूं था, पर मौक़े जे मुनासिबत सां ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे। नाज़रीन ट्रांसमिशन में वक़्तु थी वियो आहे साही जो, हुन खां पोइ असां हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। अज़मत रमज़ान में ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रिफ्रेशिंग रमज़ान, रिफ्रेशिंग ड्रिंक क्विज़ जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइटल जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान जी सिंध जी नंबर 1 चांहि। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माहे रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। आउं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में माहे रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु अव्हां ताईं लाइव पहुची रही आहे ऐं असांजी सोसाइटी में जेको बि कमु थिए थो कॉन्ट्रीब्यूशन सां, कोलैबोरेशन सां, इस्लाम उन बाबति ख़ूबसूरती सां कीअं सम्झायो आहे, इस्लाम में जस्टिस कीअं आहे, इस्लाम में कॉन्ट्रीब्यूशन छा आहे, कलेक्शन छा आहे, हिक ॿिए जी मदद करणु छा आहे, ऐं असांजी सोसाइटी में यकीनन अहिड़ा बहितरीनु किरदार अॼु बि मौजूदु आहिनि जंहिंजे करे असां वटि उहे माण्हू ॾाढो सुकून सां गुज़ारे रहिया आहिनि जेके पाण चवंदा आहियूं न, उहे माण्हू जेके कंहिंजे अॻियां कुझु बयानु न करे सघंदा आहिनि, कंहिंखां घुरी न सघंदा आहिनि, सफ़ेद पोश उहे इंसान जेके इज़त जी ज़िंदगी गुज़ारणु चाहींदा आहिनि ऐं उहे कैरेक्टर्स असां वटि अॼु बि मौजूदु आहिनि जेके अहिड़ियुनि फैमिलीज़ खे ॾाढो सुहिणे तरीक़े सां सपोर्ट करे रहिया आहिनि। नाज़रीन अज़मत रमज़ान में मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते गुफ़्तगू गॾोगॾु हलंदी रहंदी। स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी, नालो आहे हमेशह खां एतमाद जो ऐं भरोसे जो ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट। नेल्सन पेंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ऐं स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल जी, वाइटल पियो ज़िंदगी जियो नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर मी जी ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ निभाए रहिया आहिनि टपाल मेज़बान वारा, सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान ऐं हिन तरफ़ ज़ुल्फ़कार कादरी साहब तशरीफ़ फरमा आहिनि। जी ज़ुल्फ़कार कादरी साहब, जस्टिस असां वटि जेको कमु जहिड़े तरीक़े सां थिए पियो रिलेट तव्हां कयो पिया असां जे ख़ूबसूरत दीन इस्लाम सां, जी प्लीज़ कंटिन्यू कयो। जी मां उनखे कंटिन्यू कंदुसि त असां इस्लाम में के जेके आहिनि उहे फ़राइज़ आहिनि त उहे फ़र्ज़ आहिनि, उन ते को कंप्रोमाइज़ न आहे ऐं के जेके आहिनि से उहे रज़ाकार न आहिनि त जेकॾहिं तव्हांजी वसियत आहे त तव्हां करे सघो था, जेकॾहिं वसियत न आहे। पर ज़कात त
त जे हवाले सां जी हा इहो आहे त उन में सख़्ती आहे, उन में ज़कात जे हवाले सां सख़्ती आहे बिल्कुलु त जेके मालदार आहिनि ऐं उन्हनि खे अलाह ॾिनो आहे ऐं उहो पंहिंजो बिज़नेस कनि था ऐं पोइ वरी उहो उन मां शेयरिंग नथा कनि त उन लाइ सख़्ती बि थी आहे। असां हिस्ट्री ऑफ इस्लाम खे ॾिसंदासीं त असांजे ख़ुलफ़ाए राशिदीन जे वक़्त में ज़कात जे हवाले सां सख़्ती बि कई वई आहे त बाबा तव्हां हेॾो बिज़नेस कयो ऐं तव्हां बैतुल माल में जमा न करायो या तव्हां ओस पास में जेके तव्हां वटि जा हुया छो त उन हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त तव्हां पंहिंजी पहिरीं फैमिली जे अंदरि ग़रीबनि खे ॾिसो, पोइ पाड़े में ॾिसो, महले में ॾिसो, शहर में ॾिसो, कंट्री ऐं जेके अञा वधीक आहे वसत त तव्हां पाड़ेसरी जेके मुल्क आहिनि उन्हनि खे बि बिरादर मुल्क आहिनि जीअं तुर्की में ज़िलज़िलो अचे थो वञे या किथे आफ़तूं अचे थी वञनि तव्हां पाण उनजी हेल्प कयो। त इहो त थियो जनरल इस्लामिक कॉन्सेप्ट जेको आहे ज़कात जो। उन खां पोइ वरी असां वटि नंढियूं नंढियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके कमु कनि थियूं, वॾियूं ऑर्गेनाइज़ेशन्स बि आहिनि जेके वॾे पैमाने ते कमु कनि थियूं, फिलाई कमु कनि थियूं ऐं उहे मुख़्तलिफ़ नाला आहिनि, वॾा वॾा नाला बि आहिनि जेके कनि थियूं ऐं जेको आहे सो इन में फिलाई ऐं चैरिटी कमु कनि थियूं ऐं उनजो थिए थो पियो इनखे आम माण्हू ताईं फ़ाइदो बि थिए थो। जीअं असां वटि वॾा इदारा बि चैरिटी जे अंदरि ठहिया आहिनि वॾा, सिंध जे अंदरि बि काफ़ी आहिनि इदारा जेके या पाकिस्तान में गुर्दनि जे हवाले सां जेको आहे इदारा ठहिया आहिनि, कैंसर जे हवाले सां इदारा ठहिया आहिनि, ईअं मुख़्तलिफ़ जेके से इदारा कमु कंदा। त इहो जॾहिं सॼो कॉन्सेप्ट हो त पोइ हैदराबाद जे अंदरि असां दोस्त जो हिकिड़ो ग्रुप हो, हिकिड़ो नंढो पंहिंजो दोस्तनि जो हिकिड़ो हल्का अहबाब हो ऐं असां जॾहिं कोविड आयो सॼे मुल्क दुनिया जे अंदरि कोविड जी लहर आई त लॉकडाउन्स थिया, बेरोज़गारी थी, शहर दुकान बंदि थिया, बेरोज़गारी वधी, जेके उहे माण्हू जेके के डेली जेको सो मज़दूरी करे खाइनि पीअनि त पोइ असांजे ज़हन में हिकिड़ी आयो ख़्यालु आयो त छो न असां दोस्त गॾिजी उन्हनि जी हेल्प कयूं। पोइ असां उहो काफ़िलो खणी हलियासीं ऐं अलाह जी महिरबानी आहे त माण्हुनि असां हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, हिन में सॼी जेकी ॻाल्हि आहे उहा आहे एतबार जी ऐं पंहिंजे दिलि जी, त माण्हू पाण खे अलाह जे साम्हूं जवाबदार सम्झे। तव्हां हिकिड़ा त इदारा आहिनि जेके ऑडिट कनि था, ॿिया टिया हे उन्हनि जा थियनि था, पर इन में जेके माण्हू पाण खे अलाह जे साम्हूं जवाबदार सम्झे त हीअ जेको अमानतूं आहिनि असांखे उन्हनि ताईं पहुचाइणी आहे ऐं इन में का ख़यानत न आहे करणी ऐं उन में उनजी मां पंहिंजी ज़ात जे लाइ कुझु जेको बेनिफिट न आहे वठिणो। त पोइ अलाह जी महिरबानी आहे त असां कोविड जे जेको सॼो इहो पीरियड हो कोविड जो जेको हलियो लॉकडाउन खां वठी हिते तक़रीबन 2.5 साल ताईं इहो जेको लहर हली जंहिंमें मुतासिर थी ऐं असां कारोबार माण्हू मुतासिर थिया, पोइ आहिस्ते आहिस्ते सूरत बहितर थींदी वई त इन में माण्हुनि जो हिकिड़ो ट्रस्ट डेवलप थियो ऐं असां तक़रीबन असांखे छो त असांजी का तनज़ीम बि कोन हुई, असां फ़र्द हुआसीं, फ़र्दनि ते मुश्तमिल जेको हिकिड़ो नंढो ग्रुप हो, जीअं असांजी मौली साहिब असां आहियूं, असां जेके वेठा आहियूं सम्झो सभु तव्हां बि असां हिकिड़ो 5-7 जो हिकिड़ो ग्रुप आहियूं, असीं निकिरी पियासीं ऐं पोइ माण्हुनि ॾिठो उन्हनि ट्रस्ट कयो त असां तक़रीबन इन पूरे अरसे में 100 मिलियन असांखे मदद कई, मिलिया, माण्हू ॾिना ऐं माण्हू ॾियण लाइ तयारु आहिनि, माण्हू सरहदी वारा ॾियण लाइ तयारु आहिनि, पर उन्हनि खे इहो एतबार बहाल थिए त वाक़ई जेको असां पंहिंजो ज़कात या ख़ैरात या सदक़ात ॾियूं था उहे जेके से ओस ताईं पहुचनि था पिया। मां तव्हांखे हाणे रिसेंटली ॿुधायां त पहिरीं रमज़ान खां अॼु ताईं असां हिन पूरे टेन्यूअर में नंढे में राशन जी मद में राशन सिलाई मशीन्स ऐं ॿियो इहो आहे त असां वटि बेरोज़गारी घणी आहे, नंढा नंढा स्मॉल जेके बिज़नेस आहिनि उन जे हवाले सां
जी त उन में असां कोशिशूं वरितियूं त माण्हुनि खे नंढी इन्वेस्टमेंट सां हिकिड़ा माण्हू बेरोज़गार आहे उहो वेठो आहे त साईं काज़ी साहब इहो त बिल्कुलु तव्हांजो कमु यकीनन तारीफ़ हिकिड़ो कमु हूंदो आहे जंहिंजी तव्हां तारीफ़ न कयो त मां सम्झां थी त तव्हां उन माण्हू सां उहो इंसाफ़ न करे सघंदा आहियो। असां वटि हिकिड़ी स्क्रीन मौजूदु आहे, बहितरीनु कमु कंदड़ असां वटि मौजूदु आहिनि हिन प्रोग्राम में। काज़ी साहब तशरीफ़ फरमाइनि, केतिरा माण्हू कंटिन्यू कनि था उन कारोबार खे। फॉर एग्ज़ाम्पल लास्ट ईयर तव्हां जिन जी हेल्प कई आहे, छा तव्हां वटि उहा लिस्ट मौजूदु आहे त हा हेतिरनि माण्हुनि उन शइ खे कैरी कयो आहे? इहा शइ ॾाढी ज़रूरी आहे न, हिकिड़ो आउटपुट ॾाढो ज़रूरी आहे। खैर मां तव्हांखे ॿुधायां त बिल्कुलु लाइव जेको आहे सो हिन वक़्तु असांजी ट्रांसमिशन हले थी पई ऐं ईमानदारी सां मां तव्हांखे ॿुधायां त ह्यूमन जेको सिस्टम आहे, निज़ाम आहे, उन में एरर अचे थो। बिल्कुलु ठीकु आहे। अव्हां 100 माण्हू सिलेक्ट कयो, 100 माण्हू मुतक़ी ऐं परहेज़गार साबित न थींदा, उन्हनि तमामु असूलनि ते न लहंदा। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी इहा अचीवमेंट आहे त जेकॾहिं तव्हां हिकिड़ी तबलीग कई, तव्हां हिकिड़ो कमु कयो, उन मां जेकॾहिं 80 माण्हू बि राह रास्त ते अची विया, 20 माण्हू उहे जेके सम्झी न सघिया, त बि तव्हांजो ज़मीर मुतमइन आहे त 100 ॼणनि ते कमु कयोसीं। 20 माण्हू सम्झी सघिया, 80 न सम्झी सघिया, तॾहिं बि तव्हांजो ज़मीर मुतमइन आहे त ठीकु आहे, कुझु त उन राह ते आहिनि। उन में ईअं तव्हांजे मां हुन ते मोटी थो अचां त सम्झो त असां 100 माण्हुनि खे जेकॾहिं असां ॾिना रेड़ा रोज़गार खोले ॾिना, उन्हनि मां अॻिते हली, छो त असां वटि फॉलोअप आहे न, छो त फॉलोअप जेसि ताईं तव्हां फॉलोअप न कंदव, एहतसाब जो अमल तव्हां वटि न हूंदो, जांच न वठंदव, त माण्हू पोइ रेड़ा वठी पोइ घर बीहारे छॾणु, विकिणी छॾणु, उन कमु न करणु, वरी ट्राइप वरी जेको आहे सो कंहिं वरी ॿिए वटि मामलात आहिनि। त असां उहो फॉलोअप खे कयोसीं त पोइ असां त 20% केस असां अहिड़ा ट्रेस कयासीं जिन खे असां हेल्प कईसीं, उन थोरो कमु कयो, थोरो टाइम कमु कयो, पर उनखे उहो कंटिन्यू न करे सघिया। पोइ असां उन्हनि खां उहे शयूं जेके रिप्लेस करे वरी कंहिं ॿिए ज़रूरतमंद खे ॾिनियूंसीं। हा, उन में कुझु अहिड़ा बि आहे जेके फरार थी विया, रूपोश थी विया, त न लभी सघिया। त इहे हिकिड़ा तजुर्बा असांजे साम्हूं आहिनि जेके मां जेको आहे पब्लिकली इहो सवाल इन जे लाइ ई कयो त इहे पॉइंट्स असांजे नाज़रीन ताईं पहुचणु खपनि त तव्हां ठीकु आहे मदद त करे रहिया आहियो, पर फॉलोअप बि हुजणु खपे त आया तव्हां जिन माण्हुनि जी मदद कयो पिया, छा उन कंटिन्यूअस प्रोसेस सां उहे हलनि पिया, छा ईमानदारी सां उन सुहिणे नमूने सां उहे कंटिन्यू कनि पिया या न पिया कनि, त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ा माण्हू यकीनन मुस्तहक आहिनि, त तव्हां उन लिहाज़ सां वरी पोइ अॻियां कंटिन्यू कयो था पंहिंजे कम खे। ऐं हीअ ख़ूबसूरत कमु आहे, मां सम्झां थी उहो कमु आहे जंहिंसां इंसान दिलो जान सां ख़ुशी महसूसु करे थो ऐं हिकिड़ो इंसान यकीनन पंहिंजे उन कम खे करण खां पोइ मुतमइन हूंदो आहे त हा मूं कुझु चङो कुझु बहितर कमु कयो आहे। असां में जेंडर डिस्क्रिमिनेशन न आहे, मतिलबु हिकिड़ो त मर्द आहिनि जेके रोज़गार जे लाइ माना ठेलो हलाए। मां तव्हांखे मां ॿुधायां त असां वटि बोल्ड ख़वातीन बि आहिनि, असां वटि अहिड़ियूं ख़वातीन बि आहियूं जेके जिन चयो त अदा असांखे तव्हां जेकॾहिं ॾींदव रेड़ो इनखे फ्रूट जो खोले त असां हलाईंदासीं, ऐं अहिड़ो किरदारु मां उन नालो न वठंदुमि। उनखे असां लास्ट ईयर ॾिनोसीं, उहा अञा ताईं जेको उहा कासिमाबाद में उहा ख़ातून उनखे कंटिन्यू कंदी थी अचे, डेली बेसिस ते उहो फ्रूट जो जेको आहे सो गाॾो हलाए थी। पर इहो त हिकिड़ो छो त एक्चुअली इहो जेको फील्ड आहे ख़वातीन जी न आहे, मोस्टली ख़वातीन असांजे वटि जेकी रिक्वेस्ट ईंदी आहे असांजी भेनरुनि जी नियाणियुनि जी, छो त असां वटि ऑर्फिन्स यतीम नियाणियूं बि आहिनि, विडोज़ बि आहिनि जंहिंजा हस्बैंड्स विया गुज़ारे विया कंहिं बीमारी में, पोइ ॿार नंढा आहिनि, को सोर्स ऑफ इनकम कोन्हे, पोइ उन्हनि जी रिक्वेस्ट ईंदी आहिनि सिलाई मशीन्स जे लाइ। पोइ असां उनखे जेको आहे सो तरजीह हूंदी आहे त औरतुनि खे, छो त असां ॿाहिरां ॻोठनि जे समाज मां माइग्रेट थी आया आहियूं न, असीं तक़रीबन मोस्टली ॻोठनि जे समाज मां आयासीं, त असां ॻोठनि में ॾिसंदा हुआसीं त असांजूं अम्मा या असांजूं नानियूं घरनि मां या पाड़े मां असांजा कपिड़ा सिबाईंदियूं। उन वक़्त जे टाइम में
50-60 रुपए में या 80 रुपए में जोड़ो सिबजी वेंदो। मायूं पाड़े वारियूं जेके ट्रोपो ॾींदियूं, सिलाई ॾींदियूं, त उन मां उहो गुज़र करे वेंदियूं। बिल्कुलु। ईअं ई असां सिलाई मशीन्स जे हवाले सां असांजो प्रोग्राम अञा बि कंटिन्यू आहे। ज़बरदस्त। हाणे असां प्रोग्राम रखियो आहे जी जी हिन हफ़्ते में ई। ठीक ठीक। अच्छा काजी साहब, नंढड़ो मुंहिंजो सवाल आहे, पाण कंटिन्यू कंदा हलंदासीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो। अगरि का नीडी फॉर एग्ज़ाम्पल हींअर का ख़वातीन ॾिसी रही आहे, कॉन्टेक्ट कीअं करे? हिकु त तव्हां वटि हिन ते जेकॾहिं लाइन ते तव्हांजी मेहरान टीवी जी ट्रांसमिशन लाइव हले थी ऐं मूंखे भेनरूं ॾिसनि थियूं पियूं त डायरेक्ट कॉल कनि। ऐं ऑफिशियल को पेज तव्हांजो जेको ऑफिशियल पेज त असांजो जेको आहे असांजो जेको फ़ुकरा सच त को पेज कोन्हे, पर असांजे दोस्तनि जो आहे। मुंहिंजो ज़ुल्फ़कार क़ादरी जो पेज आहे, उन ते कॉन्टेक्ट कनि या असांजे मोबाइल नंबर ते कनि, व्हाट्सएप ते कनि, या हाणे ट्रांसमिशन हले थी त हाणे बि असांखे लाइव जेको आहे तव्हांखे बहितरीन ज़ुल्फ़कार क़ादरी साहब तमामु बहितरीन तरीक़े सां सुहिणे नमूने सां तव्हां शेयर कयो आहे। वधीक ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो नाज़रीन जारी रहंदो। हिन वक़्तु अज़मत रमज़ान में ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रुक पॉइंट सुप्रीम डस्ट जो सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में सहकार मौजूदु आहे। टपाल मेज़बान जो सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक पॉइंट सुप्रीम डस्ट जो, नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां नाज़रीन वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। ऐं वाइटल जो सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। फॉर्मी जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां सहकारी आहिनि GFS बिल्डर्स वारा, ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। असांजे प्रोग्राम में नात ख़्वां बि मौजूदु आहिनि। सो नातिया कलाम असां ॿुधणु चाहींदासीं वकास अली खां। जी वकास, तव्हां बिस्मिल्लाह कयो। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पुछो हिकु ॾींहुं नबी ईअं जिब्राईल खां, पुछो हिकु ॾींहुं नबी ईअं जिब्राईल खां, मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आहे। ॾिठा तो के हसीन मुनवर महजबी, ॾिठा तो के हसीन मुनवर महजबी, ॿुधा छा मुंहिंजो बि मिलणो मिसाल आ। पुछो हिकु ॾींहुं नबी चयो जिब्राईल सारो हबीबा, ॾिठो संसार आहे सुणे अल्लाह जो ख़ल्क़ियल सुठो शाहूकार आहे। मुंहिंजा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र, मुंहिंजा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र, ॾिठो को अहिड़ो हुस्न ऐं जमाल आ। पुछो हिकु ॾींहुं नबी ईअं जिब्राईल खां, मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आ। पुछो हिकु ॾींहुं नबी
आयूं मायूं पुछण घर हली मां ॾिस त छा माजरो आ आयूं मायूं पुछण घर हली मां ॾिस त छा माजरो आ घर असांजे हूंदा ही ऐं घर तुंहिंजे सदा सोजरो आ चयो मुर्की अम्मा अव्हां खे थी ॾसियां चयो मुर्की अम्मा अव्हां खे थी ॾसियां हुसन सरकार जो अहिड़ो कमाल आ पुछो हिकु ॾींहुं नबी ईअं जिब्राईल खां मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आ सुहिणो हसन हुसैन ऐं मौला अली शेरे ख़ुदा सुहिणो हसन हुसैन ऐं मौला अली शेरे ख़ुदा तुंहिंजे पाक घराणे में शामिल सैयदा फ़ातिमा तुंहिंजे पाक घराणे में शामिल सैयदा फ़ातिमा न रब्बे अज़ वजल अहिड़ो ख़ल्क़ियो मिसिल न रब्बे अज़ वजल अहिड़ो ख़ल्क़ियो मिसिल न तुंहिंजी आल जहिड़ी कंहिंजी आल आ पुछो हिकु ॾींहुं नबी हीअं जिब्राईल खां मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आ ॾिठा तो के हसी मुनवर महजबी ॿुधा छा मुंहिंजो बि मिलणो मिसाल आ पुछो हिकु ॾींहुं नबी सुभान अल्लाह माशाअल्लाह सुठो आवाज़ आहे माशाअल्लाह सां तव्हांजो वकास अली अलामा ताहिरुल ताहिरी साहब जो अहिड़ो सुवालु आहे सूरह मुल्क जे हवाले सां अॼु बयानु आउं ॿुधणु चाहियां पई ऐं तमामु नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां पई तव्हां बिस्मिल्लाह कयो जी प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान असांजी रहनुमाई फरमाए थो हिकु हदीस शरीफ़ जेका गुज़िश्ता प्रोग्रामनि में बि पेश कई हुई जी जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो अस्सियामु वल क़ुरआनु यशफ़ाआन क़ुरआन मजीद ऐं रोज़ो ॿई शफ़ात कंदड़ आहिनि यानी अल्लाह ताला जी बारगाह में सिफ़ारिश कंदा शफ़ात कंदा ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला उन जी सिफ़ारिश शफ़ात खे क़बूल फरमाईंदो हाणे हिते ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकु त पूरो क़ुरआन मजीद जेको तिलावत करे पूरे क़ुरआन मजीद खे ख़तमु करे या वरी जेको कसरत सां क़ुरआन मजीद जी तिलावत करे यानी कसरत सां तिलावत करे ॿिया अज़कार न बल्कि घणो वक़्तु क़ुरआन मजीद जी तिलावत करे उहा तिलावत उनजे लाइ शफ़ात कंदी या वरी माह सियाम में जेको कसरत सां तिलावत करे थो क़ुरआन मजीद खे पढ़े थो न सिर्फ़ु क़ुरआन मजीद जा अल्फाज़ बल्कि क़ुरआन मजीद जी मीनिंग खे सम्झे थो उनजे तफ़ासीर खे पढ़े थो उनजी तौज़ीहात खे पढ़े थो उनजे अहकाम खे पढ़े थो उन ते अमल करण जी कोशिशि करे थो उहो बि इन शफ़ात में शामिल आहे लेकिन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी हदीस ख़ासि तौर ते ॿ सूरतूं हिकिड़ी अलिफ लाम मीम सजदा ऐं ॿी सूरह मुल्क जे लाइ आयल आहे फरमायूं त जेको शख़्स जेको बानो अल्लाह सुब्हानहु व तआला जो राति जो सुम्हण खां पहिरीं का हिकिड़ी सूरत या अलिफ लाम मीम सजदा पढ़े या वरी सूरह मुल्क पढ़े सूरह मुल्क जी तिलावत कंदो त अल्लाह तबारक व तआला इन सूरह मुल्क खे उनजे लाइ शफ़ी बणाईंदो यानी इन जी सबब सां उनजी अल्लाह ताला बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाईंदो ऐं सूरह मुल्क खे अगरि ॾिसूं था सूरह मुल्क में जेके अल्फाज़ आहिनि जेके आयतूं आहिनि जेका तरतीब आहे जेको नज़्म आहे अल्लाह ताला जे उन अल्फाज़ जो उहो असांखे काइनात जे मथां गौर फ़िक्र जी दावत ॾिए थो अल्लाह ताला जी क़ुव्वत ऐं ताक़त जी तरफ़ मुतवजे करे थो आख़िरत जी तरफ़ मुतवजे करे थो जॾहिं रोज़ानो सुम्हण खां पहिरीं बानो इन जी तिलावत करे थो त गोया के हिकु न हिकु ॾींहुं उनजी ज़रूरु तवजो उनजे गौर ऐं फ़िक्र जी तरफ़ वेंदी अल्लाह ताला जी ज़ात जी तरफ़ तवजो वेंदी उनजो इनहिमाक ऐं उनजी तवजो मबज़ूल थींदी अल्लाह ताला जी ख़ल्क़ियल शयुनि ॾे जंहिंसां
इंसान जो मोमिन जो ईमान मज़बूत थिए थो सुभान ऐं जंहिंजो ईमान मज़बूत थी वञे, ईमान ते इस्तिक़ामत मिली वञे, ईमान ते मुस्तक़ीम थी वञे, बेशक। उनजो ख़ात्मो बि ईमान ते आहे ऐं बरोज़ महशर उहो कामयाब तरीन हाँ शख़्स हाँ आहे। सुभान अल्लाह। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस में बि आहे त अल्लाह पाक रिस्क हर कंहिं जे लाइ मुंतखब कयो आहे, रिस्क हर कंहिंखे मिले थो, पर ईमान जी दौलत रब पाक हर इंसान खे नथो ॾिए। ईमान उन इंसान खे मिले थो जेको उन जी ख़्वाहिश करे थो, जेको उन जी तरफ़ ख़ूबसूरत अमल ॾेखारे थो, जेको दिलि में रब पाक खां दुआ घुरे थो त या रब तूं मूंखे ईमान सां नवाज़, त रब पाक उनखे ईमान सां नवाज़े थो। ऐं असां अॻियां बि वधूं था प्रोग्राम जी तरफ़। ज़ुल्फ़कार कादरी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं उन खां अलावा सुहिणी गुफ़्तगू असां त करे रहिया आहियूं यकीनन अव्हांजे कम जे हवाले सां। कलेक्शन असां वटि असांजी सोसाइटी में कीअं थिए थी, या तव्हां छा था सम्झो त जेका कलेक्शन थिए थी उनजो प्रोसेस छा हुजणु खपे कंहिं बि नेक कम जे लाइ, कंहिं बि फलाह जे कम जे लाइ? जी हा। इन में हीअं आहे त हर इदारे तनज़ीम या गवर्नमेंट जो पंहिंजो पंहिंजो आहे। हा, हा। गवर्नमेंट वटि त हाणे आया त बैंकुनि में ई जेको आहे ज़कात कढे था छॾनि, जेको आहे मिसाल थिए थी त इहो त गवर्नमेंट वारो थियो। ॿियो वरी जेको आहे सो के अफ़राद जेके पाण पंहिंजे हथनि सां ज़कात ॾियनि था, के सरहंदी वारा किन इदारनि खे ॾियनि था। ऐं अहिड़े तरीक़े सां असां वटि जेकी कलेक्शन थिए थी उहा मूंखे अलाह जो असांजे मथां करम आहे जी जी। त जेके असांखे दोस्त सुञाणनि बि नथा, जिन सां ज़िंदगी में असां कॾहिं मिलिया बि न आहियूं, कॾहिं न असां उन सां ॾिठो आहे, उहे जस्ट उहो ॾिसनि था पिया ट्रस्ट बिल्डिंग हुआ जेका ट्रस्ट आहे जो ट्रस्ट डेवलप थियल बिल्डअप आहे। जी त हा। हू ॾिसनि था त ही माण्हू कमु कनि था ऐं उनजो रिज़ल्ट अचे पियो जी साम्हूं, जी जी हा। त पोइ हू असांखे जेको आहे सो चैरिटी पंहिंजी मोकिलीनि था ऐं असां उनखे वरी महफ़ूज़ कयूं था, सॼो लेजर रखूं था जी हा। ऐं उन जेको असांखे चैरिटी ॾिए थो असां उनखे वरी उनजो अपडेट बि ॾियूं था त ठीकु। तव्हां हीअ चैरिटी ॾिनी, असां हिन सिलसिले में हिन मामले में ॾिनी। त रिसेंटली हाणे अवां इहा ॻाल्हि कढी आहे त मां अव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां इहा ॻाल्हि कंदुमि त हाणे असांखे कल्ह ई हिकु सरहंदी वारे 20 सिलाई मिशन्स, हूअं असां पहिरीं रमज़ान खां वठी हिन वक़्त ताईं तक़रीबन 50 सिलाई मिशन असां पंहिंजे नियाणियुनि ऐं भेनरुनि खे डिस्ट्रीब्यूट करे चुका आहियो। ॾेई जी हा। चुका जी आहियूं। हा। कल्ह असांखे हिकिड़े सरहंदी वारे 20 सिलाई मिशन नियाणियुनि जे लाइ जेके ॾिनियूं हा हा आहिनि, बिल्कुलु। ऑफर कई आहे त मां वटि तव्हां खणी वञो। त मां इन हवाले सां मेहरान टीवी जे हिन प्रोग्राम जेको आहे रमज़ान अज़मत में अव्हांखे गुज़ारिश कंदुमि त जेकॾहिं अव्हांजे इन असाइनमेंट में या जेको हीउ हले थो रमज़ान जो प्रोग्राम, जी जी। त इन में जेकॾहिं तव्हां कंहिं को ॾींहुं मखसूस कयो ऐं अव्हांखे जेके नियाणियूं अप्रोच कनि, छो त मेहरान टीवी जो नंबर बिल्कुलु बिल्कुलु। लाइव जी हलंदो हा। आहे पियो, जी हा। त उहे असां सिलाई मिशन तव्हांजे प्रोग्राम में ई उन्हनि नियाणियुनि खे कॉल करे जी हा। घुराए जी हा। ॾेई छॾींदासीं त उहे वञी पंहिंजो जेको आहे सो कमु कनि। ऐं ज़बरदस्त इहो ज़बरदस्त। असांजे तरफ़ां मेहरान टीवी खे हिकिड़ो नंढो सम्झो त तव्हांजी भेट तरफ़ां आहे हिकिड़ो तोहफ़ो बि तव्हांजे आहे। हा प्रोग्राम बिल्कुलु बिल्कुलु। जे ऐं सर तवसत सां। अव्हांजी इहा ॻाल्हि करणु असांजे लाइ एज़ाज़ पिणु आहे। आई एम मच थैंकफुल टू यू। तव्हां असांखे इहो एज़ाज़ बख़्शियो आहे ऐं वधीक गुफ़्तगू जो हीउ जेको सिलसिलो आहे नाज़रीन जारी रहंदो। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड जो सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। क्विज़ जो नाज़रीन हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइटल जो वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मौज जे लाइ GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। टपाल मेज़बान जो सिंध जी नंबर 1 आहे टपाल मेज़बान। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान।
रमज़ान में आउं वॾी कार चवां थी माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु तव्हां ताईं पहुची रही आहे। तव्हां लाइव असांखे पंहिंजी टेलीविज़न स्क्रीन्स ते नाज़रीन ॾिसी रहिया आहियो ऐं हिन तरफ़ ख़ूबसूरत किचन मौजूदु आहे। स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु आहे ब्रुकबांड सुप्रीम डस्ट जी, हमेशह खां नालो आहे कैतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन नेल्सन पेंट्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ असां सां मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में क्विज़ जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे ऐं उनखां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ऐं असलम साहब बि मौजूदु आहिनि। तव्हां ॿुधायो माह रमज़ान ऑफ द कैमरा सां डिस्कस हले पियो, ॾाढो जल्दी गुज़रियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु तयारी में पाण एंड ते अची विया आहियूं ऐं आख़िरियों ॾहों जल्दी सां वरी उनजी जेका तयारी आहे उहा यकीनन हिन सेट ते असांजी मुख़्तलिफ़ हूंदी। तव्हां ॿुधायो ईद जी तयारी बि गॾो गॾु शुरू थी वई आहे अव्हां जी? बसि इंशाल्लाह हाणे कुझु टाइम में कंदासीं, पंहिंजी मसरूफ़ियात थोरो हुयासीं हिन करे टाइम न ॾेई सघियासीं, सो हाणे इंशाल्लाह ॿाहिरि निकिरबो, स्केड्यूल थोरो चेंज थियो ऐं उन खां पोइ वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे फैमिली खे बि भरपूर टाइम ॾियणो आहे ऐं ॿारनि जी वरी उहा शॉपिंग तव्हांजो त वरी उहो बि हिकिड़ो फेज़ हले पियो न। माशाअल्लाह जी, असां अॻियां वधूं था। अल्लामा साहब असां सां मौजूदु आहिनि, ज़ुल्फ़कार क़ादरी साहब मौजूदु आहिनि, बनात खां हिन ट्रांसमिशन में नाज़रीन मौजूदु आहिनि। ज़ुल्फ़कार क़ादरी साहब अव्हां ॿुधायो माह रमज़ान में हूअं बि चैरिटी जो वक़्तु तव्हांजो हलंदो रहंदो आहे, पर स्केड्यूल कीअं डिफरेंट थिए थो? माह रमज़ान अव्हां जे लाइ ख़ासि कीअं हूंदो आहे? यकीनन न सिर्फ़ु मुंहिंजे लाइ पर आलम इस्लाम लाइ, दुनिया जे लाइ ही महीनो मुख़्तलिफ़ डिफरेंट आहे। नुज़ूल क़ुरान हिन महीने में आहे ऐं उन खां अलावा इबादात जो सिलसिलो जेको आहे सो हिन महीने में आहे ऐं वॾे में वॾो जेको कॉन्सेप्ट आहे रोज़े जो, त जेको हाणे जेको आहे सो जेको हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हेतिरियूं सदियूं अॻु में जेको कॉन्सेप्ट ॾिनो, त उहो जेको सो हिकिड़ो ब्रॉड जेको सो कॉन्सेप्ट हो, माना वसी उनजे अंदरि वुसअत ई वॾी, त बुख जो आलम, उन खां अलावा तव्हां पंहिंजे जिस्म खे कीअं रोज़े जी हालत में कीअं रखे सघो था मेंटेन, काफ़ी हुन मेडिकली बि आहे, रूहानी बि आहे, दीनी बि आहे। त यकीनन त उहे सभु शयूं असां हिकिड़ा नंढा जेके से गुनाहगार मुस्लमान आहियूं हिन काइनात में, हिन नंढे जेको आहे सो धरतीअ ते, यकीनन रमज़ान शरीफ़ में जॾहिं अचनि थियूं त हिकिड़ो सॼो सिस्टम चेंज थो थी वञे न। रमज़ान जी बरकतुनि सां तव्हां ॾिसंदव त रमज़ान जीअं शुरू थिए थो तीअं समाज पूरो समाज जे अंदरि जेको आम रूटीन आहे उहो हटी थो वञे, शयूं जेको चेंजिस थियूं अची वञनि ऐं माण्हुनि खे, पर हाणे उन में काफ़ी शयूं अहिड़ियूं बि आहिनि जेके उन ते ॾाढो मुहतात थी डिस्कस करणु पवे थो, पर माण्हू उन ते असां जेके आहिनि रिलीजियस जेके आहिनि से असांजा आलिम या असां जेके लिखियलु पढ़ियल आहिनि समाज आहिनि उहे उनखे इन कॉन्सेप्ट खे जेको सो उन ते ॻाल्हाइणु खपे। ॾिसो न त जेको रोज़े जो कॉन्सेप्ट आहे उहो आहे त अव्हां पंहिंजे न सिर्फ़ु खाइण पीअण खे रोकींदो पर नफ़्स ते कंट्रोल ऐं जेके बि अव्हांजी ख़्वाहिशात आहिनि उन ते कंट्रोल, खाइण पीअण ते कंट्रोल, ठीकु आहे। पर हाणे असां वटि जेके शयूं मरवज थी वियूं, त हिकु त इहो थियो त मां दुनिया जे काफ़ी मुल्कनि में वियो आहियां, मुस्लिम मुल्कनि में। हाणे रिसेंटली मां अलाह जो करम आहे त खाना काबा खां बि थी आयुमि, मस्जिद नबी मां रसूलुल्लाह जी बि हाज़िरी भरे आयुसि ऐं ईअं ई जेको आहे उन खां पोइ इहो बि शर्फ़ हो त जेके अहल बैत अतार आहिनि उन्हनि जी जेको आहे सो मज़ारात ते बि वञी उनखे कुल ऐं फातिहा पढ़ण जो जेको आहे सो उन जी ज़ियारत जो बि मौक़ो मिलियो, इमाम हुसैन जो, हज़रत अली जो, या जेके त असां वटि जेको हीउ जेको मरवज थी वियो त जेको कॉन्सेप्ट हो त तव्हांखे फास्टिंग हूंदी, बुख हूंदी,
पर थियो ईअं थिए ईअं थो त दुनिया जे मां अमेरिका में बि हुयुमि त जीअं रमज़ान शरीफ़ बीहे थो न, हाणे उहा कंट्री हिकिड़ी डिफरेंट कंट्री आहे यूरोप या इन, उते बिल्कुलु जेके वॾा वॾा मार्ट आहिनि उन जा मालिक मुस्लिम्स न आहिनि, पर स्पेशली उहो हणी था छॾनि वॾो बैनर त जेके बि असां वटि खाइण जूं प्रोडक्ट्स हिलाल मौजूदु आहिनि उन ते 25% 30% रिड्यूस था करे छॾनि क़ीमतुनि खे। उन में सब्जियूं, मुर्गियूं, गोश्त, खाइण पीअण जेके बि अशिया आहिनि उहे जेके 20% 50 के 25 30% लही थियूं अचनि। असां वटि वरी उनजी उबतड़ थो थिए त जीअं रमज़ान शरीफ़ वेझो थो अचे त 100 रुपए वारो जेको केलो जो दर्जन हो जेको रमज़ान शरीफ़ खां अॻु में मिलंदो, वरी हाणे वरी वठो बस सुठो बहितरीनु केलो 250 रुपया, 300 ताईं हुयो, 300 ताईं 250 ताईं उहो जेको आहे उहो। ऐं तमामु अशिया जेके आहिनि उहे महांगियूं सब्जियूं, बसर जेको आहे बसर जेको हर माण्हूअ जी ग़रीब जी बि ज़रूरत आहे। जेकॾहिं चवंदा आहिनि न बाबा सफ़ा बुख जेकॾहिं हुजे, कॉन्सेप्ट ॿुधायो असां सिंध में त बुख में माण्हू बसर सां ई बि मानी खाईंदो, ठीकु आहे न, माना आम जेकी शइ उहो त तमामु हाईली थी वियो आहे। तव्हां वञी ॾिसो त तक़रीबन 250 ताईं 240 230 ताईं तो बसर जो जेको विकिरो थिए, हिकु त थी महांगाई। उन खां पोइ वरी ॿियूं शयूं जेके आहिनि असां में त तव्हां ॾिसंदव त जीअं रोज़े जो इफ़्तारी जो टाइम ईंदो त समोसा, पकोड़ा, दही बड़ा, चाट, उन ते हिकिड़ियूं वॾियूं लाइनूं लॻी पयूं। इहे सभु शयूं फर्ज़ थी वियूं, इहे न आहिनि त ॾाढो असांजो न पंहिंजो ही दस्तरख़्वान ॾाढो मिसिंग लॻंदो आहे। तव्हांजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं पर असां अॻियां बि वधूं था। यकीनन तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। असां इन ॻाल्हि खे यकीनन मां सेकेंड करणु चाहींदमि त असांजी जेका इहा सोसाइटी आहे, हालांकि इस्लामिक मुल्क आहे असांजो, पर हीउ जेको असां वटि सिस्टम आहे ॾाढो अजीब सिस्टम आहे, ॾाढो अपोज़िटली असां हली वेंदा आहियूं रमज़ान में, जेको हालांकि न हुजणु खपे। असां वटि असलम साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां असां टैंग जी ड्रिंक तयारु कराईंदासीं। ऐं कहिड़ो फ्लेवर हींअर रेडी कंदव? जी जी, टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, टैंग में विटामिन सी आहे, विटामिन डी आहे ऐं ज़िंक सां टैंग नाज़रीन भरपूर आहे। वन जग में भाउ असलम 3 to 4 स्पून्स जी हा ऐड कंदा आहिनि ऐं सुठी लाइट ड्रिंक आहे। चयो वञे थो त इम्यूनिटी सिस्टम टैंग स्ट्रॉन्ग कंदो आहे। नाज़रीन, टैंग हिन तरफ़ तयारु थी चुको आहे ऐं असां स्पॉन्सरशिप जी जी बिल्कुलु भाउ असलम तव्हां ठीकु चई रहिया आहियो। डिफरेंट फ्लेवर्स नाज़रीन मौजूदु आहिनि, 3 खां 4 खां 5 फ्लेवर्स मौजूदु आहिनि। तव्हां को बि फ्लेवर पंहिंजी पसंदि जो पंहिंजे वेझे दुकान तां वठी सघो था। नाज़रीन, असां अॻियां वधंदासीं ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान में ब्रूक बॉन्ड सुप्रीम जो साथ मौजूदु आहे नाज़रीन। उन खां अलावा नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो टैंग जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंग बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो असां सां सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइटल जो साथ मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी ऐं GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे। उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। रमज़ान में आऊं भली कार चवां थी। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जंहिंमें ख़ूबसूरत गुफ़्तगू हली रही आहे, नातिया कलाम असां ॿुधी रहिया आहियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र हिन महफ़िल में आहे। नाज़रीन, असां जी हिन ट्रांसमिशन में भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो ऐं टैंग बनाइण वारनि जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में क्विज़ जो सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां नाज़रीन वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे।
अज़मत रमज़ान में ऐं GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो थोरी देरि में टपाल मेज़बान असलम भाउ खां मां तयारु कराईंदमि। ऐं अलामा साहब असां वटि मुख़्तसिर यकीनन टाइम आहे, पाण इफ़्तारी जे वेझो वेझो आहियूं ऐं तव्हांजो मैसेज असां वठणु चाहींदासीं असांजे तमामु नाज़रीन जे लाइ ऐं हिते मौजूदु मूं समेत तमामु हाज़रीन जे लाइ। जेका ॻाल्हि सवेर क़ादरी साहब कई पे, तव्हां ॿिन्ही जेका गुफ़्तगू हली पई उन ई हवाले सां ही माहे सियाम अलाह ताला जेको असांजे मथां मुक़ररु फ़रमायो आहे, जेके रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि उन में इन में को बि शक कोन्हे, सिर्फ़ु बुख ऐं उन जे करे न, इन में मुख़्तलिफ़ हिकमतूं आहिनि। ऐं हिकिड़ी हिकमत सूफ़िया किराम ॿुधाइनि था त इहा बि आहे त जेके ग़रीब ऐं मिसकीन आहिनि उन्हनि जी उहा ग़ुरबत वारी ज़िंदगी, उहा मिसकीनी वारी ज़िंदगी, उहा कमज़ोर ऐं ज़ोफ़ वारी ज़िंदगी जेका आहे उहा अलाह ताला खे उन्हनि जी जेका उञ ऐं बुख वारी हालत आहे उहा एतिरी प्यारी आहे जो अलाह ताला पूरो महीनो पूरी दुनिया में जेके मुसलमान आहिनि उन्हनि बुखायल ऐं उञायलनि जी जेका कैफ़ियत आहे सभिनी अमीरनि ऐं ग़रीबनि ऐं मुतवसित तबिके वारनि सभिनी मुसलमाननि ते फ़र्ज़ु करे छॾी आहे। त हाणे इहा जेका मुंहिंजे ग़रीबनि जी जेका कैफ़ियत आहे तव्हां अमीरनि ते बि तारी थींदी। छो वजह छा आहे? इन जे करे ताकी तव्हांखे अंदाज़ो थिए मुंहिंजा जेके ग़रीब बुखायल ऐं उञायल कहिड़े तरीक़े सां ॾींहं ऐं राति गुज़ारनि पिया, तव्हां बि बुख ऐं उञ काटियो ताकी तव्हांखे ख़बर पवे, उन बुख जो अहसासु थिए, उन उञ जो अहसासु थिए। जॾहिं अहसासु थींदो त असां मुआशी एतबार सां सहकार कंदासीं, मुआशरती एतबार सां सहकार कंदासीं, असां सदका ऐं ख़ैरात जे एतबार सां उन्हनि सां सहकार कंदासीं, ज़कात जे एतबार सां उन्हनि सां सहकार कंदासीं। असां ॾिसूं ही माहे सियाम न सिर्फ़ु बुख ऐं उञ बल्कि असांजे मुआशी एतबार सां, मुआशरती एतबार सां, रूहानी एतबार सां ऐं हर एतबार सां हम जिहत अगरि असांजी हर कैफ़ियत ते, असांजी हर सिफ़त ते अगरि असर अंदाज़ थियो आहे, असांजी कैफ़ियत ते तब्दीली आई आहे, फ़िक्री एतबार सां, असांजी रूहानी एतबार सां अगरि असां में तब्दीली आई आहे त असां पोइ इहो यकीन कंदासीं त वाक़ई ही रमज़ानुल मुबारक असांजे लाइ बाइस रहमत ऐं बरकत बणियो ऐं असां कुझु हासिलु करे वरितो। ऐं अगरि असांजी फ़िक्री एतबार सां, रूहानी एतबार सां का कमी रहिजी वई ऐं उन ते को बि फ़र्क़ु न पियो त असां सम्झंदासीं त असां हिन माहे सियाम में हिन अज़मत ऐं हिन नेमत खां महरूम रहिजी वियासीं। अल्लाह अकबर। ख़ूबसूरत तमामु तव्हांजो ख़ूबसूरत मैसेज। ऐं शुक्रगुज़ार आहियां अव्हांजे वक़्तु ॾियण जी। तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां असांजे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू फ़रमाई, असांजे नाज़रीन ताईं ख़ूबसूरत इंफॉर्मेशन ऐं एक्यूरेट इंफॉर्मेशन तव्हां पहुचाई आहे। तव्हां महिमान बणिया कोई काज़री साहब, तव्हांजो लास्ट में मां मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहींदमि। जी मुंहिंजो मैसेज जी इहो ई आहे त साईं मैसेज ॾिनो ऐं डेफिनेटली त मां इन में ई चवंदुमि त रमज़ान शरीफ़ में जेको सॼे साल जी इकोनॉमी आहे उन में जेको सो फोरेज चवंदा त दुकानदार या जॾहिं असां वटि हिकिड़ो हूंदो आहे त सॼे साल जो लेखो जोखो थींदो आहे त केतिरो असां बिज़नेस कयोसीं, केतिरो असां जेको कमायोसीं, केतिरो लॉस कयो। दीन इस्लाम में अल्लाह हिन महीने जे अंदरि इकोनॉमिकली जेको सो क्रेडिट ऐं बैलेंस जो जेको आहे सो डेबिट ऐं क्रेडिट जो सॼो सिस्टम रखियो त अव्हां हिन सॼे साल जे अंदरि केतिरो कमायो, केतिरो बिज़नेस कयो ऐं तव्हां उन मां केतिरो जेको आहे सो बचायो। मुंहिंजो मैसेज इहो आहे फाइनली त जेके बि सरहदी वारा आहिनि, ज़रूरी न आहे त अव्हां कंहिं जेको आहे सो कंहिं इदारे खे ॾियो, तव्हां शुरूआति कयो पंहिंजे पाड़े वारनि खां, मोहल्ले वारनि खां, शहर वारनि खां, रिश्तेदारनि खां कयो। जेके अव्हांजा ग़रीब रिश्तेदार आहिनि उनखां जेको आहे शुरूआति कयो ऐं इहो अव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। इहो सम्झो त तव्हां हिकिड़ो पंहिंजे माली जेके वसीला आहिनि उनजो कुफ़ारो अदा था कयो। ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन तव्हांजो मैसेज। ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां पंहिंजे स्केड्यूल मां टाइम कढियो आहे, तव्हां असांखे टाइम ॾिनो, असांजी हिन ट्रांसमिशन खे तव्हां सूंहं बख़्शी ऐं तव्हां महिमान बणिया क्वेस जा। नाज़रीन, उनखां अलावा असांजे प्रोग्राम में हिना मौजूदु रहियूं आहिनि ऐं हिना मां तव्हांजी बि थैंकफुल आहियां। आप नेल्सन पैंट्स की मेहमान बनी, ये गिफ्ट बॉक्स आपके साथ जाएगा।
ऐं हिन तरफ़ असलम भाउ मौजूदु आहिनि। तव्हां खां असां टपाल मेज़बान तयारु कराईंदासीं। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि, सिंध जी नंबर 1 चांहि। सिर्फ़ु टपाल मेज़बान। जी सो असांजे त हर दस्तरख़्वान जो शान आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। अगरि दस्तरख़्वान खां पोइ जीअं माण्हू उथे थो त वरी पोइ माण्हू हीअं न हुजे त पोइ माना सम्झो दस्तरख़्वान असांजो अधूरो रहिजी वियो। बिल्कुलु। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान लाज़मी हुजणु घुरिजे। माना असां सिंधियुनि जे लाइ ख़ासि तौर ते असां हा बिल्कुलु। ऐं हूअं बि पाण सिंधी जॾहिं बि महिमान असां वटि मौजूदु हूंदा आहिनि त मानी खाराइण खां पोइ चांहि न हुजे त मिसिंग कुझु लॻंदो आहे। ज़बरदस्त। तव्हां चांहि रेडी कयो पिया नाज़रीन। मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त वेंदे वेंदे यकीनन स्पॉन्सरशिप ओवरऑल जेका मौजूदु रही आहे अवां सां मां शेयर कंदी हलंदसि। असां सां हिन ट्रांसमिशन में अॼोकी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां भरपूर साथ निभायो ग्रुप बॉन्ड सुप्रीम डस्ट। हमेशह का नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं BBS खे पाकिस्तान जी आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु रहियो अॼु जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं नेल्सन पैंट जे थ्रू तव्हां क्वालिफाइड कलर्स कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था ऐं पंहिंजे घर खे मशवरो उन्हनि खां वठी बहितर खां बहितर बणाए सघो था, ख़ूबसूरत बणाए सघो था। नेल्सन पैंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पैंट फ़राहम करे रहियो आहे, छाकाणि त नेल्सन पैंट खे ख़बर आहे त तव्हांजो घरु तव्हांजे लाइ सभ खां वधीक अहम आहे, सभ खां वधीक ख़ासि आहे। नाज़रीन भरपूर साथ निभायो अॼु जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। असां सां टैंक बणाइण वारनि टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं टैंक में विटामिन C आहे, विटामिन D आहे, ज़िंक सां भरपूर आहे, बहितरीनु ड्रिंक आहे, डिफरेंट फ्लेवर्स पिणु मौजूदु आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे मयार मुताबिक़ आला मयार बहितरीनु ऐं ज़बरदस्त रखनि था टैंक जो। नाज़रीन अज़मत रमज़ान में अॼु जी ट्रांसमिशन में साथ भरपूर निभायो आहे क्वेस हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं उन खां अलावा वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ रहियो अज़मत रमज़ान में। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन वाइटल जी भरपूर स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रही। वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही अज़मत रमज़ान में। डिफरेंट प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि फॉर्मी जूं, तमामु ज़बरदस्त तमामु बहितरीनु प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि। तव्हांखे कंहिं बि सुठे दुकान तां डिफरेंट प्रोडक्ट्स मिली वेंदियूं ऐं तव्हां आसानी सां वठी सघो था, इस्तेमालु करे सघो था ऐं पंहिंजी जेका ईद आहे उनखे ख़ूबसूरत बणाए सघो था। नाज़रीन उन खां अलावा GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु रहियो आहे अज़मत रमज़ान अॼु जी ट्रांसमिशन में। पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड GFS बिल्डर्स। उन खां अलावा असां सां भरपूर साथ निभायो सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे तव्हां इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में यादि रखंदव। नाज़रीन वेंदे वेंदे तव्हांजे लाइ नातिया कलाम तोहफ़े तौरु मां छॾणु चाहींदसि ऐं ख़ूबसूरत आवाज़ अव्हां ताईं मां पहुचाइणु चाहींदसि हिना जो। जी हिना बिस्मिल्लाह। क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मोदा मदीना है, क्या बताऊं उठ के जाऊं कहाँ मदीने से, क्या कोई दूसरा मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मोदा मदीना है, क्या बताऊं उसकी आँखों का नूर तो देखो, जिसका देखा हुआ मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मोदा मदीना है, क्या बताऊं।